अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन्नी लगफ्फारुन लिमन ताब व आमन व अमिला सालिहन सुम्मा इहtada। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, रहबरी शरीयत, खानवादे ग़फ़ारियत जे चश्मो चराग सुने पीर जाना जाना जे नूरे नजर इमामुल मुतकल्लिमीन सय्यदुल मुफस्सिरीन हज़रत साहिबज़ादा मोहम्मद खलीलुर रहमान रहमतुल्लाह अलैहि जे नूरे नजर इमामुल वासिलीन क़ुदवतुल आरिफीन हज़रत पीर मीठा सिंह सज्जादा नशीन हज़रत किबला साईं पीर मीठा साईं मदज़ल्लहुल दीगर उलमाए किराम सादात इज़ाम ए मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, ये फकीर नाचीज निकमो तवा बरगुज़ीदा सालिहीन के सामो मोह खड़ा के काबिल नहीं ही वो आस्तानो जे आस्ताने ते जे टुकड़न के असां पलजण वारा उन मुबारक आस्ताने ते आऊं भी को किताब कया इन ॻाल्हि जे आऊं लाइक़ आहियां, पर ही किबला साईं जन लाइक़ भरिया लाइक़ आहिनि जन मूं निकमे के तव्हां भलाई जमायत जे साम्हूं बीहारियो अथनि ऐं अॼु पंहिंजे ज़िंदगी जो ख़ुशनसीब ॾियारो सम्झां थो जो तव्हां भलारनि जी मूंखे ज़ियारत नसीब थी आहे ऐं हिन सरज़मीन ते मुंहिंजे वालिद गिरामी रहमतुल्लाह अलैह पूरी ज़िंदगी 15 कया हुया ऐं हिन दर जे टुकड़नि ते पलजण वारा हुया। 19 सालनि ताईं का बि यारी उन्हनि कज़ा न कई हुई। पाण फरमाईंदा त कॾहिं मिसकीनी हूंदी हुई
किराए की हिम्मत न होती हुई पर जेॾी महिल पीर मिठे जो तस्वुर ईंदो हुयो अखियुनि मां नेण बंदि न थींदा हुया त मौला मूंखे किरायो ॾे मां पंहिंजे सुहिणे पीर मिठे जो वञी दीदार कुर्बान पीर मिठा तुंहिंजी सूरत था सदके वञूं तुंहिंजी गुफ़्तार था सदके वञूं तुंहिंजे किरदार था सदके वञूं तुझे मिठन मिठन लफ्ज़न का कुर्बान वञूं तुझे दरबार जे ज़रे ज़रे का कुर्बान वञूं जे मोहब्बत जो सबक सेखारे विया जाहिलन के आलिम करे विया नालायकन के लायक बनाए विया निदोरन के सदोरो बनाए विया जहन्नम के जन्नती बनाए विया हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जी शख्सियत उहा बैनुल अक़वामी ऐं हमहकीर शख्सियत आहे जंहिंजी शख्सियत खे सिर्फ़ सिंध ताईं या पाकिस्तान ताईं महदूद करे नथो सघिजे पर हज़रत गौसुल ज़मा कुतुब आलम पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जी शख्सियत उहा हमहकीर आफाकी ऐं बैनुल अक़वामी शख्सियत आहे पाण शेखुल अरब भी आहिनि शेखुल अजम भी आहिनि जंहिंजो फैज़ अॼु अनवाए आलम जे अंदरि अतराफ़ अकनाफ़ आलम जे अंदरि शर्क़ खां वठी ग़र्ब ताईं शिमाल खां वठी जुनूब ताईं अॼु दुनिया जे जहिड़े बि मुल्क में वञो जहिड़े बि ख़िते में वञो तव्हांखे गौस ग़फ़ारी जो फैज़ मिलंदो ऐज़न गिरामी सुने पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जी शख्सियत उहा अज़ीम ऐं आला शख्सियत आहे जे शख्सियत जे लाइ मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जो उन्हनि जी शख्सियत जे बारे में कुझु बयान करे सघां मूं सोचो त कुतुब आलम गौसुल ज़मा पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जे पाक नूरानी शख्सियत के बारे में मां कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायां मुंहिंजे ज़हन में सोने हबीब जी पाक हदीस करी आई मुझे आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद गिरानी फरमायो यह हदीस सुनन अबू दाऊद के अंदर या सागी हदीस मुस्तदरक हाकिम के अंदर इमाम हाकिम शहीद भी आंदी या सागी हदीस माजम तबरानी के अंदर माजम कबीर के अंदर इमाम तबरानी आंदी हदीस जो रावी हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाइन था मुझे आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह यबअसु लिहादिहिल उम्मति अला कुल्ली मियत आमिन मन युजद्दिदु लहा दीनहा नचे व सुभान अल्लाह बेशक अल्लाह ताला इन उम्मत के लाइ हर 100 साल जे मुंड ते हर 100 साल जे मुंड ते एक मर्द पैदा कंदो एक मर्द पैदा कंदो मई युजद्दिदु लहा दीनहा जेको हिन उम्मत जे लाइ मुस्तफा जे दीन जी तजदीद कंदो सुभान अल्लाह काबिल तवज्जो नबी जा लफ्ज़ आहिनि इन्नल्लाह यबअस बेशक अल्लाह ताला मबऊस कंदो या बेशक इहो मुंतखब करण अल्लाह जे तरफां हूंदो इने में कंहिं पब्लिसिटी की जरूरत न हूंदी के अखबारी प्रोपगंडा की जरूरत न होंगी सोने कुतुब आलम के दौर में न मीडिया जो जमानो हो न को अखबारी प्रोपगंडा हुई वो दौर हुयो जो सिंध जो को करियो न हुयो नगर नगर शहर शहर बस्ती बस्ती जिते भी वञबो हो ते पीर मिठा साईं जो न को अखबार
प्यारी तरह से पब्लिसिटी हुई, न इश्तिहारबाजी हुई। इन्नल्लाह यबअसु, ही अल्लाह जे तरफा बेइज्जत हुंदी आ, अल्लाह जी ज़ात मुंतखब कंदी आ। तो उहा रब जो इंतखाब न के ज़ात खे ॾिसंदो आ, न सूरत खे ॾिसंदो आ, न के क़ौम ऐं कबीले खे ॾिसंदो आ। ही अल्लाह जी मर्ज़ी आ, जंहिंखे अल्लाह पंहिंजे दीन जी ख़िदमत जे लाइ मुंतखब फरमायो। ऐज़ान गिरामी, मदीने वाले साईं फरमायो, इन्नल्लाह यबअस लिहादिहिल उम्मह, हिन उम्मत जे लाइ। उम्मत कहिड़ी? हज़रत मुल्ला अली कारी लिखियो त उम्मत ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकु उम्मत इजाबत, ॿी उम्मत दावत। उहा उम्मत जेका कलमो पढ़ी मुसलमान थी चुकी आहे, ऐं हिकिड़ी उहा उम्मत जेका अञा कलमो पढ़ी मुसलमान न थी आहे, पर आहिनि उहे बि महबूब जी उम्मत में। सुभान अल्लाह। उहो मुजद्दिद जेको ईंदो आहे, सो उन जे लाइ तख़सीस न आहे त सिर्फ़ मुसलमाननि जे लाइ, पर उनजी अल्लाह ताला अहिड़ी शख्सियत बणाईंदो आहे जो उन मुजद्दिद खां मुसलमान भी फ़ाइदो वठंदा आहिनि, त काफ़िर भी उन्हनि जे दुआउनि जे सदके जग में तरंदा। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, जो सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमान था, अला रास कुल मिअत सना, हर साल जे मुंड ते, हर 100 सालनि जे मुंड ते। ऐं अजीब ॻाल्हि आहे त कुतुब आलम हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैहि जो मिसाल फरमायो आहे 1384 1964 ईस्वी ऐं हिजरी साल 1384 में। ऐं साईं जन जी उम्र मुबारक जेका हुई सा तक़रीबन 84 साल, छो त सने पैदाइश मालूम थी न सघियो आहे, पर हिकिड़ो अंदाज़ो हो त क़िबला साईं जन जी उम्र 85 या 84 साल हुई। इन लिहाज़ सां हज़रत पीर मिठा साईं जन जी विलादत जो साल तक़रीबन 1300 साल जो मुंड थिए थो। ऐं मदीने वारे साईं फरमायो त उहो मुजद्दिद जेको पैदा थींदो, उहो 100 साल जे मुंड ते, रास ते हूंदो, जितो 100 साल जो आज़ाद पियो थींदो हूंदो। उन सन में उन वलीअ जी बेइज़त थींदी। ये कराइण लगन था तो मुझो सोनो पीर मिठा सही मुजद्दिद वक्त न चई सुभान अल्लाह। वो मुजद्दिद छा कंदो? मई युजद्दिदु लहा दीनहा, जेको दीन जी तजदीद कंदो। दीन त हिकिड़ो आहे न, जेको महबूब खणी आया, इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, दीन अल्लाह वटि इस्लाम ई आहे। दीन मतबो न आहे, दीन उहो साथो आहे, पर मुरूर ज़माना सां, वक़्त जे जुड़ण सां दीन जा अक़दार, दीन जे अंदरि जेके अक़दार आहिनि, उन्हनि में माण्हुनि में सुस्ती पैदा थी वेंदी आहे, ग़िफ़लत पैदा थी वेंदी आहे, हक़ ऐं बातिल रल विचड़ थी वेंदा आहिनि, हक़ ऐं बातिल जी वाज़िह तमीज़ न रहंदी आहे, बातिल हक़ में गॾिजी रलिजी मिलजी वेंदो आहे। पोइ इन दौर में ज़रूरत पवंदी आहे अहिड़े मर्द जी जेको हक़ ऐं बातिल खे निखेरे धार करे। दीन त साॻियो दीन आहे जेको मदीने वारे साईं आंदो, पर हर दौर में ईअं थींदो आहे जो अहले हक़ भी हूंदा आहिनि त अहले नाहक़ भी हूंदा आहिनि, हक़ वारा भी हूंदा आहिनि त नाहक़ वारा भी हूंदा आहिनि। जेकॾहिं हर दौर में सच वारा हूंदा आहिनि त कूड़ वारा भी हूंदा आहिनि, पोइ छा थींदो आहे जो कूड़ ऐं सच पाण में रल विचड़ थी वेंदा आहिनि, हक़ जी वाज़िह तमीज़ न रहंदी आहे। अज़ान गिरामी, असां थोरो पोइ ते वञूं था कुतुब आलम पीर मिठा साईं जे दौर में। सुभान अल्लाह।
बेशक असांखे इनकार न आहे, सब वली असांजे अखियुनि जो नूर आहिनि। हर वली जेको बि ख़ुदा जी ख़ल्क़ खे ख़ुदा ॾांहुं सॾे थो, असां हर वली जे क़दमनि जी खाक पंहिंजे अखियुनि जो सुरमो बनाईंदा आहियूं। कंहिं वलीअ जे मिलाद जो इनकार न आहे, पर थोरो माज़ी में वञूं ऐं उन दौर में वञूं जंहिं दौर में मुंहिंजो पीर मिठो साईं पंजाब मुंहिंजा सिंध में छा हालत हुई। हिकिड़े रस्मी पीर पुट जी शादी थो करे, मुरीद खे चए थो पुट नींगरे जी शादी करणी आहे, फंड खपे। हाणे पीर खे ख़बर आहे त मुरीद सुञो आहे, भींगियो आहे, फंड किथां आणींदो। जैसे दुआ तुझी खपे, भली फंड सुबुह जो तुझे दर ते हूंदी। ॻाल्हि सम्झण जे क़ाबिल आहे। ऐं सुबुह थिए थो त हुन हमरा वेचारे राति सॼी राति निंड कोन कई, सॼी राति ग़रीब मुरीद निंड कोन कई, सम्झी वियो त उहा फंड किथां आई हूंदी। सुबुह जो साईं जी आया त फंड जे टुटड़नि ते हथ फेराए फरमायो त वाह जी फंडरा जी देगा जे खाईंदासीं। जंहिंजे मां सुतो न आहियां, हिकु लोढ़ा लता आया था, सॼी राति टोड़ियो आया, साईं जे पुट जी शादी त करणी आहे न। हाणे जेकॾहिं क़ौम जे अॻवान रहबर ऐं मुर्शिद जो हाल इहो हुजे त मुरीदनि जो हाल छा हूंदो। इहो दौर हुयो जंहिं दौर जे अंदरि अॻवान पीराने तरीक़त बास सभिनी जी ॻाल्हि न आहे, जेके अहले हक़ हुयासीं, हक़ वारा हुया, जीअं मुंहिंजो सुहिणो पीर मशहूरी वारो साईं रब्बानी आलिम हुयो। अहिड़ा अल्लाह जा उहे रब्बानी सालिह हक़ जा आलिम ऐं हक़ जा पीर, उन्हनि जो इस्तिस्ना कंदे मां उमूम जी ॻाल्हि थो कयां त इहो दौर हुयो जंहिंमें क़ौम जा अॻवान बि भटकी चुका हुया, हक़ जा रस्ता गुम थी चुका हुया, अकायद जो एतिरो त हक़ ऐं बातिल जो पाण में इल्तिबास थी चुको हुयो जो अहले हक़ पाण लिकाइण में पूरा हुया। ॾाढी नज़र न ईंदी हुई, पटके वारो विरले नज़र ईंदो हुयो, ॾंदण मफ़कूद सुन्नत थी चुकी हुई। मुंहिंजा दोस्तो, हर पासे गुमराही जी बाज़ार गरम हुई, बेहयाई जी बाज़ार गरम हुई, गुमनाहनि जी बाज़ार गरम हुई। इन दौर में हिन मर्द कामिल खे अल्लाह ताला सिंध में मुझे सुने कुतुब आलम पीर मिठा साईं सिंध में जेॾी महिल पंहिंजा नूरानी कदम रखिया। ऐं मां त हैरत में आहियां जेॾी महिल मूं किबला साईं जी सवाने लिखी त हीअ शख्सियत मूं हज़ारे बुज़ुर्गनि जूं सवानियूं पढ़ियूं आहिनि, सवानियुनि ते मूं घणो कुझु लिखियो आहे, पर सभु वली अखियुनि जो नूर पीर मिठा साईं जी शख्सियत ई मूंखे मिलाई। पंहिंजे वतन खे छॾे ॾियणु, पंहिंजा ॻोठ छॾे ॾियणु, पंहिंजी बिरादर खे छॾे ॾियणु, कॾहिं हिते कॾहिं हुते गली गली जी वञणु, नगर नगर वञणु, उहे जायूं किबला साईं फरमाईंदा आहिनि, साईं पीर मिठा सानी मदद अली फरमाईंदा आहिनि त उहे जायूं जिते ॿुधाईंदा आहिनि फ़कीर त हिते बि साईं जन आया हुआ। पाण फरमाईंदा आहिनि मूंखे हैरत लॻंदी आहे, उहो दौर हुयो जॾहिं रस्तनि जी सहूलियत न हुई, स्वाइन जी सहूलियत न हुई, पर पीर मिठा साईं उन्हनि जायुनि ते वञी दीन जो पैगाम। ऐं केतिरियूं दरगाहूं, केतिरा आस्थाना मटाया। पाण फरमाईंदा हुआ त जिथां दीन जा कम थी वे उहो अपना वतन बणा ॾियो। तुसां क्यों हिकिड़ी जाइ ते ॿाहिरि रहंदे हो? वतन है आख़िरत वाला, भई दुनिया में जिथां दीन जा कम थी वे उहो अपना वतन बणा ॾियो। सुभान अल्लाह। पंहिंजो वतन कुर्बान कयूं, पंहिंजा अबाड़ा कच्छ छॾियूं, परदेसी बणजी सिंध में आया ऐं सिंध में केतिरा मरकज़ मटायूं। छाजे लाइ? के दुनिया जे लाइ न,
के पैसे जे लाइ न, मालो दौलत जे लाइ न, चाहो मनसब जे लाइ न, कुर्सी ऐं इक़्तिदार जे लाइ न, पर ही जेकी कुछ संदसि पूरी जिंदगी जो इहातो कजे त पूरी जिंदगी ख़िदमत दीन जे लाइ वक़फ़ करे छॾी। ऐं जेॾीमहिल सुबुह जो फजर नमाज़ पढ़ी मुसले ते वेहनि था त उन वुज़ूअ सां ॿेपारी जी नमाज़ पढ़ाई वञे। सुबुह जो फ़क़ीर छांव कनि था कपिड़े जी, वरी सिज मथो अची थो वञे त उहो कपिड़ो मथो करे झलनि था, वरी सिज लड़ी थो वञे त कपिड़ो वरी ओलहरो झलनि था। अजीब ॻाल्हि आहे, ॻाल्हि सम्झ खां मथे आहे। फ़क़ीर निकिरनि था, लाड़काणे जो शहर घुमी ख़रीदारियूं करे मोटी अचनि था त साईं जन उन ई मुसले ते उन ई वुज़ू सां उहा ई तकरीर जारी। ॻाल्हि सम्झ में अचे थी? असां मुक़रर आहियूं, मुक़ररनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारी आहे, पर मुंहिंजा दोस्तो ही त का रूहानी ताक़त आहे, ही त का मलकूती ताक़त आहे। हिते त इंसान जो अकुल कमु नथो करे सघे। वाह पीर मिठा तुंहिंजी शख़्सियत जंहिं सभ खां अव्वल अक़ाइद खे दुरुस्त कयूं। पीर मिठा साईं जन अमली तरबियत कई, मखलूक जी तरबियत कई, अफ़राद तैयार कया, माण्हू तैयार कया। अॼु ताईं पीर मिठा साईं जा पुराणा फ़क़ीर तव्हां उन्हनि सां वेही कचहरी कयो त तव्हांखे वॾा आलिम नज़र ईंदा। अॼु ताईं उहे पुराणा फ़क़ीर आलिम नज़र ईंदा। मुझे सुने पीर मिठा साईं जाहिलनि खे आलिम बणाए छॾियो। अहिड़ी शख़्सी तरबियत कयूं, अहिड़ा अफ़राद तयार कयूं जेकी पूरे मुल्क में फैलिजी विया। ऐं फ़क़ीर अब्दुल कादिर सोमरो मूंखे ॿुधाए पियो, अलाह साईं मुंहिंजे क़ब्र खे रोशन करे, चईं उहो दौर असां ॾिठोसीं, को अहिड़ो ॻोठ न हुयो जिते पीर मिठे जो ज़िक्र न हुजे। जेके हिकिड़ा माण्हू मुआफ़िक़ हुया, मुरीद हुया, मुहबत वारा, उहे तारीफ़ कंदे खुटंदा न हुआ। हिकिड़ा वरी गिलाखोर हुया, दुश्मन हुया, मुखालिफ़ हुया। ऐं जेतिरी पीर मिठा साईं जन जी मुखालिफ़त थी, इस्लाम जी तारीख़ में कंहिं वलीअ जी एतिरी मुखालिफ़त न थी आहे जहिड़ी पीर मिठा साईं जन। पोइ जिते बि वेहबो हो, के तारीफ़ पिया कंदा हुआ त के गिला पिया कंदा हुआ, पर ज़िक्र हर जाइ ते पीर मिठे जो। सुभान अल्लाह। अक़ाइद खे दुरुस्त कयूं, माण्हुनि जे अक़ाइद खे सही कयूं, ऐं अहिड़ा अक़ाइद हक़ अहले सुन्नत वल जमाअत जा पाण फरमायूं त मां देवबंदी न आहियां, मां बरेलवी न आहियां, मां अहले सुन्नत वल जमाअत ऐं इमाम अबू हनीफे जो मुक़ल्लिद, इमाम अबू हनीफे जो मुक़ल्लिद आहियां। मुंहिंजो तरीक़ो उहो आहे जेको इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फ़ सानी जो तरीक़ो आहे। मुंहिंजी वाट उहा आहे जेका मुंहिंजे पीर फज़ल अली कुरैशी जी वाट आहे। अमाल जो इस्लाह कयूं, बेदीननि खे दीनदार बनायूं, माण्हुनि जी माशी हालत खे दुरुस्त कयूं। माण्हू जेके उतरियल हुया, खुदा जो कसम मिसकीन माण्हू, कंगाल माण्हू, पर पीर मिठे जे दुआउनि सां उहे माण्हू वक़्त जा तवंगर बणिजी विया। हुकुमरान वक़्त बि पीर मिठे जे दुआउनि ते पलजंदा विया। पीर मिठा साईं पंहिंजी जमात जी उहा तरबियत कई, उहा इख़लाक़ी तरबियत कई, उहा रूहानी तरबियत कई जो खलीफ़े अलहदा रहमतुल्लाह अलैह जा पुलिस जा जमादार, पर जेॾी महिल हीअं मार्फत जूं ॻाल्हियूं कंदा हुया, अल्लाह जे इश्क़ ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं कंदा हुआ, त ईअं पियो लॻंदो हो सुल्तानुल आरिफ़ीन बायज़ीद बुस्तामी जी ज़ुबान ॻाल्हाई। सुभान अल्लाह। खुदा जी मखलूक खे ईअं सुधारियूं, हज़रत खलीफ़े हाल वारे जहिड़ा जवान तयार कयूं जेकी गर्दन झुकाईंदा हुआ त मदीने वारे मीर जो दीदार करे वठंदा। मसले में मुंझंदा हुया त मदीने वारे मीर जे दरबार में वञी पंहिंजे मसले खे हल करे वठंदा हुया। पर फरमाईंदा हुआ त मां मुंहिंजे
मैं हूं जो थनार है अगर इन्हें के मोकिलिया तो ये भी गल्ला मानी का कतारी छुआवे सही वो फैज हुई ना या का रूहानी हुई में यो को कमाल हुई ना खुदा की खल्क के उनके जिंदगी के मटाए छड़न मानू के जिंदगी का थारा मटाए छड़न अज दौर केड़ो आ या वो दौर दिसो केड़ो हुयो मानू पंजे घर के संभाले न तो सके पुट चयो न तो रखे पंजे पी जो न्याणी पंजे मां जो चयो न थी वने इन दौर में लखन मानन के दीन के रस्ते ते आण या का मामूली ॻाल्हि जी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह गाड़ी में ईंदे हिकिड़ो शेर ठाहियो हज़रत पीर मिठा रंग लगाया हज़रत पीर मिठा सानी पीर मिठा तो रंग लगाया तो आहे कल्क सुधारी तुझो फैज़ जहान में जारी तुझो फैज़ जहान में जारी तो आहे कल्क सुधारी तो आहे कल्क हज़रत पीर मिठा तो रंग लगाया हज़रत पीर मिठा तो रंग लगाया अज उर्स जो आहे अज उर्स जो आहे आया आशिक काथों का है आया आशिक गुरदों का है या मोहब्बत वाला कथा तो रंग लगाया है हज़रत पीर मिठा हज़रत पीर मिठा तो रंग लगाया है तुझो फैज़ जहान में जारी तुझो फैज़ जहान में जारी तो आहे कल्क सुधारी तो तेरे रहमत मीह उठा तो रंग लगाया है हज़रत पीर मिठा एक काल बढ़ेगी तो बड़ा गंदी करे हज़रत पीर मिठा अजो अखयूं आहिनि आलियूं सुभान अजो उन्हनि पुराणनि फ़क़ीरनि खां पुछो जन पंहिंजे अखियुनि सां दिलि भर जा दीदार कया हुया जन पीर मिठा साईं जन खे पंहिंजे मुबारक अखियुनि सां जलवा ॾिठा हुया उन्हनि खां पुछी ॾिसो त अॼु बि अखियुनि में सजण गलनि तां गोड़नि जूं बूंदा बसि न संदीस कपियल लोग ॾिठे न लहे अॼु अखड़ियूं आहिनि आलियूं सभु रोन तोखे संभालियूं अॼु अखड़ियूं आहिनि सभु रोन तोखे संभालियूं अॼु पंहिंजी दीद करा तो रंग लगाया अॼु पंहिंजी दीद करा तो रंग लगाया अॼु पंहिंजी दीद करा तो रंग लगाया तुझो फैज़ जान में जारी अॼु आई जमायत सारी अॼु आई जमायत सारी सुन आई जमायत
अज पंहिंजी दीद करा तो रंग लगाया वाह हज़रत पीर मिठा तो रंग लगाया वाह हज़रत पीर मिठा वाह साहिब ज़ादो साईं जो फैज़ क़यामत ताईं जो फैज़ क़यामत ताईं जंहिंजा हर हंध नारा लॻा तो रंग लगाया वाह हज़रत पीर मिठा तो रंग लगाया वाह हज़रत पीर मिठा तो रंग लगाया जंहिंजे फैज़ फज़ल जा तराना साईं मज़हर जानम जाना जंहिंजे फैज़ फज़ल जा तराना साईं हज़रत मज़हर जानम जाना सब दुश्मन उन जा मुठा तो रंग लगाया वाह हज़रत पीर मिठा तो रंग लगाया वाह हज़रत पीर मिठा तो दीन नबी जो जियारियो तो जानी जग के सुधारियो तो दीन नबी जो जियारियो तो जानी जग के सुधारियो वाह सानी पीर मिठा वाह सानी पीर मिठा तो रंग लगाया वाह सानी पीर मिठा तो रंग लगाया मुझा दोस्तों अज भी मुझे सोने पीर मिठे साईं जी उहा शबीह उहा सूरत उहा फैज़ सानी पीर मिठा साईं जे सूरत में असांजे निगाहुनि जे साम्हूं आहे हेॾी त निहार जमायत जो रंग निहार मुझा दोस्तों अज भी जेको अख वारो हुजे अज भी को दीद वारो हुजे ॾिसे त मुंहिंजो सोनो पीर मिठो अज भी पंहिंजे मज़ार में गुलाब जे फुल वांगुरु टिड़ी रहियो आहे ख़ुशि थी रहियो आहे जो अॼु उन जी गाती आबाद आहे अॼु शिकर जी तवार जारी आहे हर पासे ॾे अॼु भी पीर मिठे जा नारायण सानी पीर मिठा तो रंग लगाया ॿुधो दर्द मंगन जो कयो कर मुल्ला ते निगाहूं तो ते रहमत मींह उठा तो रंग लगाया वाह हज़रत पीर मिठा तो रंग लगाया जो सल्लल्लाहु अलैहि जो सल्लल्लाहु अलैहि अल्लाह गिरामी ही फैज़ मुहम्मदिया जेको तजदीद जी सूरत में मुझे सोने पीर